नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे लाड़काणे में ख़बर ॾींदा हलूं त राइस कैनाल में वेझंदे 2 भाइर हबीबुल्ला शेख ऐं तनवीर शेख ॿुॾी फोत थी आहिनि। लाश कुल्हनि ते रखी अस्पताल पहुची विया। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।